नाज़रवाज़ न्यूज़ में मलिकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नजर वजनासी खास तलंदे लाहौर जी बैंकिंग कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस जी बुधणी नून लीग सदर शहबाज शरीफ हमजा शहबाज अदालत में पेश अदालत शहबाज शरीफ हमजा शहबाज की बुरी जमानत में बात करे छड़ी केस जी बुधणी 11 दिसंबर ताईं मुलतवी नून लीग सदर शहबाज शरीफ चवे तो शुगर मिल वालिदनी जेका ॿारनि खे ॾेई चुको आहियां ॿारनि जी मिलनि खे अरबे रुपयनि जो नुक़सान थियो आहे मिल जो 1 रुपयो बि अकाउंट में नाहे आयो इहो ॿारनि जो कारोबार आहे। मुल्क में महंगाई खिलाफ पीडीएम तरफा आज पेशावर में रैली कढी वेंदी। रैली में पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान नून लीग सदर शहबाज शरीफ महमूद खान अचकज़ई ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। मुल्क में कोरोना वायरस वगे 7 मरीज फौतन जो अंग 68,655 थी वियो 24 कलाकनि दौरान 319 नवा केस रिपोर्ट हाकारी शरह 1.81 सैकड़ो रही। उमेर रुबाब चांडियो जे 3 गर्भवतियुनि जे क़त्ल केस जी बुधणी फरियादी धुर जे उमेर रुबाब चांडियो पेश। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। अदालत में बुधणी दौरान एमपीए सरदार खान चांडियो ऐं बुरहान चांडियो बि पेश न थिया। खैरपुर में बिबरलो जे दूहे वारे इलाइक़े में नीगर ताना कुमार मुबैना ॾाढाई बाद बेदर्दी सां क़त्ल लाश सिविल अस्पताल मुंतकिल मक़तूल नीगर सां ॾाढाई जी तस्दीक पोस्टमार्टम बाद वारसन हवाले वारसन जो चवणु आहे त नीगर खे इज्तमाही ॾाढाई बाद घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। कराची जे इलाइक़े गुलशन ऐं मेमार में हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो लाश अस्पताल मुंतकिल।